हेलो माय ग्रीन फ्लैग्स, वेलकम बैक इन अनदर व्लॉग। तो कैसे हो आप सब? जिसने भी अभी तक मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया, डू सब्सक्राइब माय चैनल गाइस। पीछे देख सकते हो, अब ट्रेजे चल रहे हैं दिराबिया के। अभी मैं जा रही हूँ एक ऑफिस ओपनिंग सेरेमनी पे, सो जुड़े रहे हमारे साथ। So guys, this is the opening ceremony here and it was honor to be there. It was so much fun meeting Sunila for the first time. She is such a cutie pie. They respect a lot. यहाँ पे हमें मिल रहा है अजरक जो कि हमारी सिंध की सौगात है। थैंक यू गाइस। मैं तो साथ चीफ गेस्ट हो सर। करना है शादी। शादी बाद ले मैं अगले साल। सना शर्मा। हेलो गर्ल्स, हाय। हेलो, क्या हो? ठीक है, अल्हम्दुलिल्लाह। अच्छा मिलो सुनाला सा, अच्छा सुनाला सा मिल रहा है माण्हुनि खे। हेलो सुनाला, कीअं आहियो? ठीक है। तव्हांजो नेम एॾो वॾो आहे, मां तव्हांखे सना चई सघां थी? सना वरी समझो ना। अच्छा ओके, मां सोना चो, मुंहिंजो निकनेम आहे सोना। ओके सोना जी, जिनखे सुनाइला चवण न ईंदो मूंखे सोना चई सघे। ओके, थोड़ो वॾो नेम आहे न तव्हांजो, थोड़ो मुश्किल थो थिए। हाँ, यूनिक बि आहे। हा यस, तव्हांजो नालो त ॾाढो प्यारो आहे माशाल्लाह सां। थैंक यू। अच्छा, मुंहिंजे लाइ को कॉम्प्लीमेंट एक्सपेक्ट बि या कुझु चवंदी मुंहिंजे लाइ? न इट्स ओके। अच्छा, मां ॿुधाए आई हुयमि घर में जॾहिं मां व्लॉग ओपन ठाहिणु शुरू कयो त मां हिकिड़ी ऑफिस ओपनिंग सेरेमनी ते वञा थी। सो मां हाणे तव्हांखे ॿुधाईंदमि गाइस त दिस वाज सोनाज़ ऑफिस। ऐं ही ॾिसो पुठियां मतिलबु ॿिनि माण्हुनि जी ऑफिस आहे, हिकिड़ी सोना जी, ॿी वधीक पाण ॿुधाईंदी कंहिंजी। दिस इज द ऑफिस ऑफ सोना हेयर एंड ही उन्हनि जो हिकिड़ो एसोसिएट आहे। पाण आहिनि हाणे कोई बि फैमिली जो इशू हुजे, टैक्सेशन जो इशू हुजे, क्रिमिनल इशू हुजे, त हिन तव्हां प्यारी सी लॉयर वटि अची सघो था। ओके, असां हिते बिरयानी विरयानी खाधी आहे, चांहि पीती आहे, अञा कुछ एक्सपेक्ट करे थी पई अदी। हाँ थैंक यू थैंक यू। ओपनिंग सेरेमनी हो चुकी है ऑफिस की और अभी हम सारी लड़कियां मटर गश्ती करके जा रहे हैं। सोना के घर दिखाते हैं आपको, सोना का घर रिवील करूंगी आज। सो गाइस वी आर हियर एट सोनाज हाउस। दिस इज सो क्यूट, बहुत अच्छा हाउस बना हुआ है ये तो। जेडी थी मुझे कैमरा ऑन थे, अद्दी बेचारी पर मुंह थी लिखा है लाइफ हो। गाइस पूछ रहे थे कि अद्दी पहले तो एक्सपोज हुआ करती थी, अभी ऐसा क्या हो गया है? सही में पहले मुझे व्लॉग्स में ईंदी, ॾाढो मस्ती मजाक कंदी। हाँ, शर्म थी अचे। हाँ शर्म त चलाए, छा मसलो थी वियो त? अभी थोड़ा शर्म आए भैया ऑडियंस का ना। नजर लगे थी शायद। हाँ, नजर लग जाएगी। नजर शायद लगी है आदि के को पीपो में। ओह ये क्या था? यही हो So guys, this is girls company. I genuinely love this company यार। माना इलाही रेयर हूंदो आहे जो मां ईअं छोकिरियुनि सां न कंपनी कयां। माना घटि छोकिरियुनि सां मां ईअं मिलंदी जुलंदी आहियां, बसि मिज़ना सां ई तक़रीबन। त पोइ ॾाढो सुठो लॻंदो आहे ईअं ॿाहिरि निकिरी करे। सो ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली करे। ऐं वॾो फ़ाइदो इहो आहे गाइस, को बि बताऊं, वॾो फ़ाइदो इहो आहे मूंखे त तव्हां मूंखे बिल्कुलु वेझा आहियो। मतिलबु हेॾा मुंहिंजो घर आहे, हेॾा विच में तव्हां, उन खां पोइ अदी जो घर थो अचे। हाणे मतिलबु जेॾी महिल घरां निकिरंदमि पहिरियां सोना, उसके बाद अदी। हा ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली करे मूंखे ॾाढो 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 सुठो लॻो। अच्छा, वॾी ॻाल्हि इहा आहे त जीअं मां तव्हांजी नेचर इमेजिन कई हुई न, बिल्कुलु उअं ई आयो। अच्छा, तव्हां मतिलबु पॉज़िटिव इमेजिन कयो। बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त इहा ई आहे। ऐं तव्हां माशाल्लाह सां जीअं बाय फेस प्यारा आहियो न, बाय नेचर बि ईअं ई प्यारा आहियो। थैंक यू। छो अहिड़ा माण्हू घटि हूंदा आहिनि जेके बाय फेस प्यारा हुजनि त उहे डाउन टू अर्थ बि हुजनि। यू आर वेरी डाउन टू अर्थ। ऐं ॿियो त सीनियर आहे मुंहिंजी एडवोकेसी में, त मूंखे मतिलबु इलाही कुझु सिखण लाइ मिलण वारो आहे। इंशाल्लाह सुभाणे वरी कोर्ट में बि मुलाक़ात थींदी। बट थैंक यू सो मच फॉर डिनर एंड ऑल। सो गाइस फाइनली अवर डिनर इज हेयर। थैंक यू अगेन। चलो गाइस बाय बाय गाइस, बाय बाय बाय। इंशाल्लाह वेझा बस तव्हांजो एड्रेस ॾिसी छॾियो न, हाणे घर ॾिसी छॾियो न। अब अदी को भी नहीं लेके आऊंगा। हाँ बस हाणे तव्हां पाण डायरेक्ट थी वियो बस। डायरेक्ट हाँ डायरेक्ट लिंक थी वई हाणे त। अच्छा गाइस, इहो मां ॿुधायो न गाइस की त तव्हां ॿई केतिरे टाइम खां हिक ॿिए खे सुञाणो था? क्लास 1 खां। अच्छा, एतिरी पुराणी दोस्ती। ओतिरो ई असां हिक ॿिए खे सुञाणूं था। वाओ,
नाइस We are not only schoolmates, we are also villagemates. हाँ बिल्कुल बिल्कुल अच्छा 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 जेको सुनाला सां मतलब मुंहिंजी मुलाक़ात थी आहे या दोस्ती थी आहे वो थ्रू अदी थी आहे अदी जा त फैंस आहिनि मुंहिंजा व्लॉग में माण्हू अच्छा हा अदी जा क्लिप्स आहिनि बाक़ाइदा माण्हू अति मशहूर अदी जो नालो थी वियो हा बिल्कुलु नालो थी वियो ॻाल्हि आहे। ऐं जंहिं व्लॉग में न ईंदी आहे त पोइ मिस कंदी आहे ऑडियंस हा पुछंदी आहे त छो अदी जो फेस छो त रिवील थियो रिवील त थी चुको आहे पर माना हींअर वरी अदी हाइट थी वापसि- करे अलाए छो वरी छो वापसि कयो। छा रीज़न अदी अदी आवाज़ शादी जी मुंहिंजे ख़्याल में हाणे थोरो जल्दी शादी अचण वारी आहे न इन वजह इन करे थोरो पंहिंजो भरम रखिणो त पवे हा, त थोरो मूंखे जेको आहे न ग्लो अचे थोरो लिकायां वरी जीअं अचानक माण्हू ॾिसनि त माना मां माण्हुनि खे थोरो न वणा अट्रैक्ट हा, कयां सही सम्झो सही ॻाल्हि खे। वेल थैंक यू सो मच नाइस मीटिंग यू ॾाढो सुठो लॻो हीअं मथे थी मां हेठि बि आहियां न हा मां चयो मां मथे थी मिलां तव्हां सां असांखे ॾाढो सुठो लॻो ॾाढो मज़ो आयो अहिड़े प्रोग्राम थींदा रहनि। असांजी सिंधी भेणूं भॻते वञनि हा ओके गाइस अल्लाह हाफिज़ यू आर सो नाइस ताला इन ब्लॉग में ओके अल्लाह हाफिज़ ये ओके ठीक है अल्लाह हाफिज बाय बाय